नाज़रीन हिन वक्त असां मौजूद आहियूं डायरेक्टर नारा कैनाल ऑफिस मीरपुखास में, जिते पुरान डिस्ट्रिक्ट जे सवें आबादगार जेके मुज़ाहिरो पाणीअ जी खोट ख़िलाफ़ करे पहुता आहिनि ऐं हिननि बुख हड़ताल बि क़ाइमु करे वरिती आहे। हिननि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल 1.5 महीने खां असां वटि पाणी न पहुतो आहे ऐं हिते जेको आहे नारा कैनाल में 10,000 खां 11,000 क्यूसेक पाणी हले पियो, पर उन जे बावजूदि पुछड़ीअ में पाणी न आहे। उन हवाले सां मेहरान टीवीअ सां आबादगारनि ॻाल्हाईंदे चयो त हिननि नाअहल इरिगेशन ऑफिसरनि खां इहो पुछियो वञे त अर्बन ऐं खरबन जी बजट सां जेको ही नारा कैनाल जी टेल एरियाज़ में जेके शाखनि जूं लाइनिंग्स थियूं आहिनि, जेकर अर्बन जे ख़र्च सां लाइनिंग्स थियण जे बावजूदि जेकर अॼु टेलनि में पाणी कोन्हे त उहो हिननि खां हिसाब वरितो वञे त असां हेॾी वॾी फिनांशियली हिते सपोर्ट करे उहा लाइनिंग कराई, पोइ ही इलाइक़े में वरी पाणी छो कोन्हे। पाणी मथे विकिणी छॾियो आहे, तक़रीबन 90% पाणी विकिणी छॾियो आहे। 10 सैकड़ो पाणी असांखे फेराए अगठ वांगुरु होतां था छिकीनि त होॾां थो खुटे, हितां था छिकीनि होॾां थो खुटे, हथरादू खोट आहे। पाणी खुटे थो त हिननि जे पाणी जेको विकिरे करण महिल उन्हनि जी हिननि जी क़ीमत वधे थी, नाअहली आहे। ऐं हिननि कूड़ियूं तसल्लियूं ॾेई जेके असांजा फसल बीठल हुआ फुटी मिर्च उहा तक़रीबन असांजा ख़तम थी चुका आहिनि। हाणे असां अॼु मजबूर थी अॼु हिते ही हज़ारे माण्हुनि जी तादाद में जेके आहिनि असां निकिता आहियूं इनशाला पंहिंजे हक़नि जी जाखोड़ लाइ। हे करप्ट नाअहल ऑफिसर जेके आहिनि इन्हनि जेसि ताईं हिननि के कैफ़रे किरदार ताईं कोन पहुचायो वेंदो इनशाला असां पंहिंजे मक़सद सां कोन हटंदासीं। पुराणे डिस्ट्रिक्ट टेल जा आबादगार हिते अॼु जुलूस वठी पहुता आहियूं धरणे जी सूरत में डायरेक्टर नारा कैनाल जी ऑफिस ते। गुज़िरियल 2 महीननि खां ई असांखे पाणी जे लाइ इंतिहाई परेशान करे रखियो आहे। फसल सुकी तबाह थी विया आहिनि, ॻोठनि में पीअण जो पाणी कोन्हे। जॾहिं त नारा कैनाल में मुंड तां ॿियनि दोस्तनि ॿुधायो त फुल सप्लाई पाणी हले पियो, लेकिन हिननि में एतिरी अहलियत ई कोन्हे। हिननि पाणी नारा कैनाल ते विकिणी छॾियो, उतां जेको बचो जुमड़ाऊ कैनाल ते विकिणी छॾियो, मुंड ते सारियुनि जा फसल पोखा छॾिया, 100% आबादी कराए छॾी आहे। उहा सॼी ट्रेल जे खाते में हिननि खोट हणी छॾी आहे। लिहाज़ा असां बार बार हिननि जे दरनि ते ईंदा रहिया आहियूं, DC साहिब सां मिलिया आहियूं मीरपुर ख़ास सां, लेकिन हिते केरु बि ॿुधण वारो कोन्हे। ॻोठनि जा रवासी, आबादगार, ज़मींदार, मज़दूर, हारी हिते डायरेक्टर ऑफिस में धरणो हणी असां वेठा आहियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त पुछड़ीअ जे आबादगारनि खे पाणीअ जी फ़िराहमी करे हिननि जो जेको मुतालबा जाइज़ मुतालबा आहिनि उहे फ़ौरी तौर ते हल कया वञनि। तालिब शर, मेहरान TV, मीरपुर ख़ास।